अॼु ही बरवण बरसां सूफ़ी मांझी फ़कीर जे ॻोठ एॾो वॾो प्रोग्राम सिंध सूफ़ियुनि जी धरती जे उनवान सां ऐं पाण खे उन अंदाज़ जो सूफ़ी थो सम्झां जेको शायनात जो रस्तो हो ऐं कतई उनखे सूफ़ियत कोन थो सम्झां जो माण्हू गेड़ू कपिड़ा पाए ऐं कंहिं कुंड में वेही कंहिं चर्च जा धुआं कढे या नारा हणे। मुंहिंजे ख़्याल में सूफ़ी उहो आहे जेको अमली मैदान में लथल आहे पंहिंजे हक़नि पंहिंजे दगनि जी मालिकी पंहिंजी वारसी जे लाइ ऐं उनखे सूफ़ी सम्झंदो आहे। जेको बेटाई साहिब जो उन शेर जी सिट ते वांगुरु हले त तती थधी काह कान ई वेल वेहण जी। सो अॼु उन ई मौज़ू ते उनवान सां ही प्रोग्राम आहे त आउं इहो सम्झां थो त सिंधी क़ौम काइनात जी पहिरीं सुलझियल क़ौम आहे, पहिरीं मुहाफ़िज़ क़ौम आहे, पहिरीं पुरअमन क़ौम आहे जंहिं कंहिं ते बि अॼु ताईं हमलो कोन कयो आहे। इन जा आसार त मुंहं जे दड़े में बि मिलनि था त असां वटि सभु कुझु मिलियो आहे, हथियार न मिलियो आहे। ऐं जॾहिं बि इन धरती ते हमला थिया आहिनि त हीअ क़ौम वरी पंहिंजे तहफ़ुज़ लाइ विढ़ी आहे, पंहिंजे बचाव लाइ विढ़ी आहे। सो ही उन मां मञा थो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, ग़ैरतमंद पुटनि जी धरती आहे, धरती जे मुहाफ़िज़नि जी धरती आहे, पंहिंजे वतन जे मुहाफ़िज़नि जी धरती आहे। हीउ शानदार प्रोग्राम मांझी फ़कीर जो उन उनवान सां ऐं सिंध में हिननि प्रोग्रामनि जी ज़रूरत आहे जीअं सूफ़ियत जी प्रचार थी सघे ऐं सूफ़ियत जी सही माना आम माण्हू ते ख़बर पई सघे त हिन जो मफ़हूम माना छा आहे। वॾा वार छॾाइण, चर्च जा सूटा हणण, गेड़ू कपिड़ा पाइण सूफ़ियत कोन्हे, तती थधी काह कान्हे वेल वेहण जी इहा सूफ़ियत आहे। सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, इन में कोई शक न आहे। सिंध जूं चारई कुंडूं बुज़ुर्गनि दरवेशनि ओलियानि जे दरगाहुनि सां भरियूं पियूं आहिनि। मूं सिंध खे वेझड़ाई खां ॾिठो आहे ऐं वॾो ख़ुशि नसीबु आहियां। मुंहिंजे हिन गुनाहगार अखियुनि हिन सिंध जे वाहणनि वस्तियुनि ॻोठनि खे शहरनि खे बहरनि खे रिणनि पटनि खे वारियासे खे जबलनि खे ॾिठो आहे। मूं हिन सिंध खे सॼी दुनिया में वेंदो आहियां, दोस्तनि सां मिलंदो आहियां, ॿाहिरीं दुनिया ताईं वेंदा आहियूं, पर मूं जॾहिं बि सिंध जो ज़िक्र कयो आहे जिते बि त इन हवाले सां कयो आहे त हीअ सरज़मीन अमुन वारी, मुहबत वारी, भाईचारे, दरगुज़र, सब्र ऐं शुक्र वारी धरती आहे। हाणे इहे गुण हिन धरतीअ जा ऐं हितां जे वासियुनि जा छू आहिनि, इन जे पुठियां हिकिड़ो वॾो तारीख़ी तसलसुल आहे। उहो तारीख़ी तसलसुल उन्हनि बुज़ुर्गनि जो पैगाम आहे, उन्हनि जो ईअं सम्झो त हक़ जो होको आहे ऐं उन्हनि जी तबलीग आहे रूहानियत जी, सूफ़ीज़म जी ऐं मुहबत जी, प्यार जी। तंहिंजे करे आउं त अक्सर स्टेज ते बि चवंदो आहियां त यार असां दुरूद वारा फ़क़ीर आहियूं, बारूद वारा फ़क़ीर न आहियूं। तंहिंजे करे हिते को बि ख़ुदकुश बम्बार न आहे। इहो सिंधी माण्हू जे ज़मीर ख़मीर में छा, हुनजे रत में, हुनजे जीन्स में ई न आहे त को पैसा वठी ऐं कंहिं बेगुनाह खे वञी पंहिंजो आहे बम ॿधी मारे अचे। न, कॾहिं बि न, ईअं थी नथो सघे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सद शुक्राना। सो अॼु गॾिया आहियूं हिन अहिड़े सुहिणे काज में जेको हिन वक़्त जे वॾे में वॾे सूफ़ी रागी ऐं शाइर मांझी फ़क़ीर ई मेड़ो मचायो आहे संदुनि ॻोठ में। हीअ अङण मुहबतुनि जा अङण आहिनि। हितां जा वण, हितां जूं हवाऊं, हितां जा पखी, हितां जूं हज़ारे अखियूं सभु सरापा मुहबत आहिनि। सो लतीफ़ साईं चयो, पाण फरमायूं त मुहबत पाए मन में रंढा रोड़िया जन, तिन जो सराफ़न अणतोरियो ई अघायो। हा, असां उनवान रखियो आहे सिंध सूफ़ियुनि जी धरती। त हीअ जेका धरती असुल खां वठी मुहबत, प्यार, प्रेम, साधु संतनि सूफ़ियुनि जी धरती रही आहे ऐं उन्हनि हमेशह मुहबत जो, प्यार जो, हिकिड़ाई जो दर्स ॾिनो आहे। उन्हनि खां जेको आहे सो ज़ात पात खां मथां थी, कंहिं दीन धर्म मसल खां मथां थी, सिर्फ़ु इंसानियत जो ई दर्स ॾिनो आहे। इन करे असां हिन सिंध सूफ़ियुनि जी धरती जे हवाले सां हीउ प्रोग्राम रखियो आहे। ऐं हिते बि ईअं आहे त का बि ज़ात पात कोन्हे, को बि कंहिंजो मसलक या कुझु बि कोन थो ॾिठो वञे, सिर्फ़ु इंसानियत जी जेको आहे उन हिसाब सां जेको आहे सो प्रोग्राम रखियो वियो आहे इंसान जे हवाले सां। अॼोको जेको ॾिहाड़ो सूफ़ी अज़म खे जी जेका आहे प्रचार करण जे हवाले सां साईं मांझी फ़क़ीर मुनक़िद कयो आहे। मां थोरनि लफ़्ज़नि में ईअं चवंदुसि त असांजे सिंध जे आजिबे जी
सिंध जे ख़ुशहाली जो जेको पैगाम आहे सूफ़ियत में आहे ऐं मां सम्झां थो सिंध जे सूफ़ियुनि जो सफ़ीर आहे साईं मांझी फ़क़ीर जंहिं हेॾो वॾो प्रोग्राम मुनक़िद करायो आहे सॼे सिंध मां मुख़्तलिफ़ दरगाहुनि जा फ़क़ीर मुख़्तलिफ़ दरगाहुनि जा गादी नशीन वॾा अदीब नाले वारा शाइर हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि ऐं इहो हिन प्रोग्राम जो सबूत आहे असीं बेसिकल सूफ़ी आहियूं ऐं असांजो तालिक़ मेहड़ जे ॻोठु मिठो जतियाल सां आहे जिते सूफ़ी चनेसर जतियाल जी वॾी दरगाह जंहिं अरबीअ में बि PhD कई ऐं फ़ारसीअ में बि उन वॾो हिकिड़ो आलिम बि हुयो अदीब हुयो ऐं सूफ़ीअज़म जो वॾो प्रचारक बि हुयो हिन प्रोग्राम में शरीक थी मां ॾाढो सुकून महसूसु थो कयां मां पंहिंजे ॻोठ जे दोस्तनि सां गॾु हिते आहियां